नासिक खिपरो तालुके जे ॻोठनि मां महीनो गुज़रण बावजूद बरसाती पाणी निकाल नाहे थी सघियो, जिस सबब रहवासी ॾुखियाईनि खे मुड़ी रहिया आहिनि। तफ़सील ज़ाकिर शेर जी रिपोर्ट में। सुखन वारी असांजा बच्चा रोडनि ते आहिनि, असीं दर बदरूं डीसी सांगड़ पारां कयल वाइदा वफ़ा न थिया। खिपरो तालुके जे ॻोठनि मां 1 महीनो गुज़रण बावजूद बि बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। घरनि में पाणी बीहण करे मुतासिर रोड किनारनि ते वेठल त किन वञी अछड़े थर जे भिटुनि ते पनाह वरिती। इंतजामिया पारां खेनि को बि राशन न मिलियो ऐं न ई का ॿी सहायता थी सघी। खिपरो तालुके में बरसाती ॿोॾि जे करे लखे माण्हू दरबदर थी विया। सरकार पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में सिर्फ़ 9000 औरतुनि खे शामिल कयो वियो। महीनो ॾेढ थी वियो आहे, असांखे रोड ते रहंदे रहंदे न असां वटि को आयो, न असां वटि कंहिं पुछो। घरनि में जेको आहे सो चेल जे पाणी बीठो आहे ऐं इन जे करे असांखे लाचार त कोन्हे जो असीं ॿार बचा हिते रोड ते विहारे वेठा आहियूं। ज़रूरु का मुसीबत आहे, ज़रूरु को मसइलो आहे तॾहिं हिते रोड ते वेठा आहियूं न। हाणे असांखे बाबा न की हिन जो को राशन खपे, न की को टेंट खपे। असांजो जेको मसइलो आहे मुतालबो इहो त असांखे पाणी कढाए ॾियनि। ही पकल खाधा पिया ॾियूं, किथे आहिनि पकल खाधा? अड़े खुदारा असांजो पाणी कढाए ॾे। अड़े तूं पोइ कुर्सी ते वेहण जो तुंहिंजो फ़ाइदो कहिड़ो? घर झल न, असांजा बच्चा रोडनि ते आहिनि, असीं दर बदरूं। अड़े असीं कहिड़ा बयान ॾियूं? असीं कंहिंखे चऊं? असीं ही बच्चनि खे लुछंदे ॾिसूं था, असीं पाण रोयो पऊं। अड़े खुदारा असां ते को रहम कर। तव्हां भले ॾिसी अचो, माना गोॾे खां मथे पाणी बीठो आहे, चेल जेतिरो पाणी बीठो आहे। घर सॼा किरी पिया हेठि। असांजो को बि माना मुहारो या को ॿियो असांखे माना को बि इमदाद ॿियो असांखे कोन मिलियो आहे। कैमरामैन सजाद शेर ऐं मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शेर, धरती टीवी न्यूज़ खिपरो। सुखन वारी सदा